जी नाज़रीन, सिंध रंग न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर हम रिपोर्ट वाला शेयर कंदासीं। तालके किंगरी ऐं गंबट में 1.5 साल गुज़रण बावजूद बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी बहाली वारो कमु मुकमल न थी सघियो आहे, जंहिं करे सख़्त सर्दीअ सबबि बेयारो मददगार वेठल मुतासिरनि जे अहजनि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे। उन सिलसिले में तालके किंगरी ऐं गंबट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पिरियालो, कोट मीर मोहम्मद, पीर जो ॻोठ, आमदपुर, वॾा महेसर, रफ़ीक महेसर, सदर जी भटियूं, रिपड़ी, गुलूसियाल, बहारो, खोड़ा, ड्रिब मेहर शाह समेत ॿियनि इलाइक़नि में गुज़िरियल 1.5 साल खां खुलियल आसमान हेठि वेठल बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी सार संभाल न थियण करे सख़्त सर्दीअ सबबि बेयारो मददगार वेठल हज़ारें ख़ानदाननि जे अहजनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। सरसो तरफ़ां बि मनपसंद माण्हुनि खे घरनि लाइ रक़म ॾिनी वई आहे। केतिरनि ई ॻोठनि में सर्वे पिणु न थी सघी आहे। उन सिलसिले में मुतासिर इलाइक़नि जे रवासियुनि जो चवणु आहे त 1.5 साल गुज़री वियो आहे, पर हेल ताईं सिंध हुकूमत तरफ़ां बरसातुनि ऐं ॿोॾि में मुतासिर इलाइक़नि खे कुझु बि न ॾिनो वियो आहे, जंहिं करे सख़्त सर्दीअ सबबि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। ॿोॾि ऐं बरसातुनि सबबि घर ड्रही पट पइजी विया, जॾहिं त चौपायो माल पिणु मरी वियो आहे। घर न हुजण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं करे सख़्त परेशानियुनि सबबि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। ॿोॾि मुतासिरनि वधीक चयो आहे त सिंध हुकूमत बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे बहाली जा ऐलान त कया, पर सवाइ मनपसंद माण्हुनि जे ॿियनि खे कुझु बि न मिली सघियो आहे। सख़्त सीअ सबबि मौसूम ॿारड़ा तड़पी रहिया आहिनि। बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे रहवासियुनि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते घरनि जी बहालीअ वारो कमु मुकमल कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।